कोरोना वायरस सबब तालीम जो निज़ाम मुतासिर थियो आहे। समूरनि शागिर्दनि खे 3 सैकड़ो वधीक नंबर ॾिना वेंदा। वापारियुनि खे कारोबार लाइ SOPs ते अमल करणो पवंदो। तालीम वारे वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध में कोरोना वायरस विघे वधीक 9 ॼणा फौत, अंगु 43 थी वियो। 758 नवां केस ज़ाहिर, मुतासिरनि जो अंगु 14,099 थी वियो। मुल्क में वायरस विघे वधीक 33 ॼणा फौत, 1316 नवां केस ज़ाहिर। कोरोना में फौत थियलनि जो मजमूई अंगु 775 थी वियो। नवां केस साम्हूं अचण बाद मरीज़नि जो तइदाद 35,788 थी वियो। सेनेट जो इजलास कोरोना वायरस ते बहस। ॿियनि मुल्कनि जी भेट में पाकिस्तान में कोरोना सबब फौतगियूं घटि थियूं आहिनि। मुल्क में वायरस जा केस 30,000 खां वधी विया आहिनि। ख़राब मुआशी सूरतहाल बावजूद वज़ीर आज़म ख़ासि पैकेज जो ऐलान कयो। कोरोना रुगो पाकिस्तान न पर सॼी दुनिया में आहे। इटली में वायरस सबब 31,000 माण्हू मौत जो खाज बणिया। लॉकडाउन सबब ग़रीब तबको घणो परेशान हो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो सेनेट में ख़िताब। वज़ीर आज़म इमरान खान प्राइस कंट्रोल बाबति इजलास घुराए वरितो। इमरान खान खे महांगाईअ जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। टंडे जाम में कोरोना वायरस विघे तालीम खाते जो असिस्टेंट डायरेक्टर फौत थी वियो। SOPs तहत तदफीन लाइ लाश टंडो जाम आंदो वियो। फौती हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में रहंदो हो। सरहद वेझो मोटरवे ते कार जो बीठल कोच खे टक्कर। हिक ई खानदान जा हिक औरत समेत 4 ॼणा फौत, 3 औरतूं ज़ख़्मी। शहदाद कोच में भी सिजावल चौक ते बीठल मोटरसाइकिल खे ट्रक जो टक्कर, औरत फौत, संदसि पुट शुएब चांडियो सख्त ज़ख़्मी। टुले वेझो बाहि जे 2 वाक़िअनि में 8 ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया। घरनि में पयल सामान भी सड़ी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। गौसपुर वेझो कारोकारी जी मुदे ख़ारिज रस्म हिक वधीक न्याणीअ खां ज़िंदगी खसे वरिती। ॻोठ पीर बख़्श मीराणी में जवाबदार पंहिंजी धीउ खे कारे इल्ज़ाम हेठि बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त मक़तूल नारी ज़ेबुल खे बिना गुस्ल ऐं कफ़न जे वारिस लाश ट्रैक्टर में खणी दफ़नाइण या दरिया में उछलाइण लाइ रवाना। पुलिस तरफ़ां का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में माकड़ फ़सुल खाई चट करे छॾिया। उमरकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में माकड़ अंब, गाह ऐं ॿियो फ़सुल खाई चट करे छॾियो। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? पाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ। नॉरस चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजे इलाइक़े जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। बाहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटन पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। सांझ जो खटन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042-353-20255। लोगों से फासला रखें और अपने अजीजों को महफूज रखें। यही कोरोना को रोकने का तरीका है।